दोस्तों मां हींअर हकानी कॉलोनी में मौजूदु आहियां। हकानी कॉलोनी जेके ॿ टे जहिड़े बि शहीद मोहतरम ख़ालिद महमूद सूमरे प्लाटिंग कई हुई ऐं ही ख़ालिद महमूद सूमरे जी आहे प्लाटिंग शहीद। तमामु ज़बरदस्त जॻहियूं ठही रहियूं आहिनि। हितां गुज़रियुमि पे त मूंखे बोर्ड नज़र आयो त डॉक्टर ख़ालिद महमूद सूमरो शहीद जी आख़िरी आरामगाह। तो सोचियुमि त हीअ बि थोरी तव्हांखे वीडियो ॾेखारिजे त डॉक्टर साहिबु हिते आहे मस्जिद में जेको आहे त हुनखे आख़िरी जेको आहे जॻह ॾिनी वई आहे। ऐं मां इजाज़त वरिती, दोस्त हुयो हुन खां इजाज़त वरिती त बाबा वीडियो वग़ैरह रिकॉर्ड करे सघिजे थो या थोरी ॼाण मतिलबु माण्हुनि खे ॾिजे। सो हुन मूंखे इजाज़त ॾिनी ऐं इजाज़त खां पोइ ई तव्हांखे अचो त पंहिंजो पाण खां बि जेको आहे सो दीदार वठिजे डॉक्टर साहब जो ऐं तव्हांखे बि कराइजे। त हिते ही मस्जिद आहे साईं, मदरसो आहे या मस्जिद आहे? अच्छा, ही मदरसो आहे ऐं अॻिते हलण सां ई ख़बर पवंदी त केतिरो वॾो मदरसो आहे। ही हकानी आहे न, हकानी कॉलोनी आहे। डॉक्टर ख़ालिद महमूद सूमरो शहीद। हाणे अचो त अंदरि थोरो विज़िट कजे, ॾिसिजे। ही मदरसो आहे, ही वज़ू जी जाइ आहे। बीठा आहिनि, ये वॉशरूम ठहियल आहिनि ऐं ही मस्जिद आहे नमाज़नि जे लाइ, शायदि मदरसो ई आहे। डॉक्टर साहब जी आरामगाह हेॾे आख़िरी आरामगाह डॉक्टर साहब जी तव्हांखे ॾेखारींदो हलां त वण बि माशाल्लाह सां आहिनि। ही गेट आहे, चौधारी वण ऐं थधिकार ऐं तमामु मूंखे घणी ख़ुशी थी त हिते ज़मीन आहे, मिट्टी आहे, तव्हां ॾिसी सघो था। ऐं चौधारी हिन खे वणनि सां सजायो आहे, हितां जे इंतिज़ामिया, जेको तमामु ई सुठी ॻाल्हि आहे। ऐं अचो त डॉक्टर साहब जी आख़िरी आरामगाह ते दोस्तों ही डॉक्टर साहब जी आख़िरी आरामगाह तव्हां ॾिसी सघो था, हकानी कॉलोनी लाड़काणे में। ऐं सॼी हिस्ट्री डॉक्टर साहब जी लिखियलु आहे। मैं खाक नशी हूँ मेरी जागीर मुसल्ला, शाहों को सलामी मेरे मुसल्लक में नहीं। तमामु ज़बरदस्त हिकिड़ो शेर लिखियलु आहे। जर्नल जमियतुल वकील शहीद इस्लाम शहीद जमियतुल शहीद सिंध हज़रत अल्लामा शहीद डॉक्टर ख़ालिद महमूद सूमरो नूर अल्लाह मरकदत वलद मुहर मरहुम मौलाना अली मोहम्मद हकानी रहमतुल्लाह अलैह। वाल साहब जो डॉक्टर साहब नालो आहे मौलाना अली मोहम्मद हकानी। सो ही ॾिसो था तव्हां, बिल्कुलु सादे हिसाब सां ऐं कची, ऐं हिते हीअं मिटीअ जी बि ख़ुशबू अचे थी जेकी तमामु घणो मज़ो थी ॾिए, तमामु घणो सुकून आहे। जाॾा काॾा वण। ही डॉक्टर साहब डॉक्टर ख़ालिद महमूद सूमरो जी आख़िरी आरामगाह। मुंहिंजो फ़र्ज़ु थो थिए, बल्कि हर उन माण्हू जो फ़र्ज़ु थो थिए त अगरि का अहिड़ी तारीख़ी शइ, अहिड़ो मशहूरु माण्हू जंहिंजो गुज़र थिए, जीअं मुंहिंजो हितां गुज़र थियो, जो तव्हांखे मां इहा आगाही ॾिनी, लाड़काणे माण्हुनि खे त ख़बर हूंदी, पर जेके ॿार था रहनि कराची, हैदराबाद, सखर ऐं जेको हिते लाड़काणे वरी क़िस्मती सां ईंदा आहिनि, उहे पंहिंजे कमकार सां। सो उन्हनि जे लाइ ही वीडियो जेको आहे मां रखियो आहे। डॉक्टर ख़ालिद महमूद सूमरो शहीद बिल्कुलु सादगीअ में, ऐं जाॾा काॾा वण तमामु ज़बरदस्त माहौल में, तमामु घणो मज़ो आयो। छो जो हितां वारी मिटी जेकी ख़ुशबू ॾिए थी मूंखे, उहा मूंखे ई ख़बर आहे, तो मूंखे केतिरो मज़ो थो अचे। महिरबानी।